खुश रहण हर माण्हू जी ख्वाहिश हूंदी आहे। खुशी जहिड़ी का खोराक नाहे। हर माण्हू जो खुश रहण जे लाइ पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त पैसो हासिल करण सां खुशी मिलंदी आहे। कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त सुठा दोस्त मिलण सां खुशी मिलंदी आहे। कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त मुस्बत सोच रखण सां खुशी मिलंदी आहे। कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त ॿियनि माण्हुनि जूं खुशियूं बर्बाद करण सां खुशी मिलंदी आहे। कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त हर ॻाल्हि में रब जी रज़ा सम्झी उन ते राज़ी रहण सां खुशी मिलंदी आहे। हिकिड़ो बादशाह हुयो, उन वटि हिकु ग़ुलाम हुयो ऐं उहो ग़ुलाम हर वक़्तु ख़ुशि रहंदो हुयो। सियारो हुजे त बि ग़ुलाम ख़ुशि रहंदो, ऊन्हारो हुजे त बि ग़ुलाम ख़ुशि रहंदो, बरसाति पए त बि ग़ुलाम ख़ुशि रहंदो, बरसाति न पए त बि ग़ुलाम ख़ुशि रहंदो। मतिलबु त हर ॻाल्हि में, हर सिचुएशन में, हर हालत में उहो ग़ुलाम ख़ुशि रहंदो। बादशाह इहा ॻाल्हि काफ़ी अरसे खां नोट कई ऐं हिकु ॾींहुं पंहिंजे वज़ीर खे घुराए उन ग़ुलाम जे बारे में ॿुधायो त हीउ ग़ुलाम हर वक़्तु ख़ुशि रहंदो आहे। हालांकि मां बादशाह आहियां, मूं वटि बादशाही आहे, मूं वटि नौकर आहिनि, पैसो आहे, जीअं मां चवां थो उएं थिए थो, पर पोइ बि मां उदास थो रहां ऐं हिन ग़ुलाम जे ख़ुशि रहण जी वजह छा आहे? मां चाहियां थो त मां हिन ग़ुलाम खे ग़मगीन हालत में ॾिसां। उन ते वज़ीर चयो, साईं का ॻाल्हि न आहे, सुभाणे तव्हां हिन ग़ुलाम खे उदास ॾिसंदो। पोइ वज़ीर हिकु थैली घुराई ऐं उन थैली में नवां नवे सिक्का विधा ऐं उन थैली जे ॿाहिरां 100 लिखी छॾियो। ग़ुलाम शाम जो घर वियो ऐं वज़ीर बादशाह सां गॾिजी उन ग़ुलाम जे दर ते वियो। दरवाज़ो ठड़काए उहा थैली उन ग़ुलाम जे दर ते रखे ऐं हू साइड ते लिखी बीठा। ग़ुलाम पंहिंजे घरां निकितो ऐं दरवाज़े ते कंहिंखे बि न ॾिसी करे हेॾां होॾां ॾिठो ऐं केर बि दरवाज़े ते मौजूदु न हुयो ऐं ग़ुलाम जी नज़र उन थैली ते पई। ग़ुलाम उहा थैली खणी घर वियो ऐं कुझु लम्हे खां पोइ ॿाहिरि निकिरी आयो ऐं हेॾां होॾां तलाश करणु लॻो, ज़मीन ते हथ फेराइणु लॻो। वरी कुझु लम्हे खां पोइ ग़ुलाम घर वियो ऐं पंहिंजे सॼे ख़ानदान सां ॿाहिरि निकिरी आयो। ग़ुलाम जा सभु घर जा भाती ज़मीन ते हेॾां होॾां कुझु तलाश करे रहिया हुया। बादशाह वज़ीर खां पुछो, ही छा करे रहिया आहिनि? वज़ीर मुस्कुराईंदे बादशाह खे जवाबु ॾिनो, साईं ही त शुरूआत आहे, अॻिते ॾिसो थिए छा थो। कुझु लम्हे खां पोइ बादशाह ऐं वज़ीर वापसि महिलात ॾांहुं मोटी आया। ॿियो ॾींहुं थियो, उहो ग़ुलाम देर सां बादशाह जी दरबार में हाज़िर थियो। बादशाह उन ग़ुलाम खां पुछो त तूं अॼु पहिरियों दफ़ो देर करे आयो आहीं, इन जी छा वजह आहे? ग़ुलाम उदास ऐं धीमे लहजे में बादशाह खे अर्ज़ु कयो, साईं मां सॼी राति परेशान हुयसि ऐं सुतो न आहियां, इन वजह सां मूंखे देर थी वई, गुस्ताखी माफ़। ॾींहुं गुज़रंदो वियो ऐं उन ॾींहुं बादशाह इहो महसूसु कयो त ग़ुलाम ॾाढो परेशान आहे ऐं बादशाह जंहिं महिल ग़ुलाम खे हिकिड़ो कमु पियो चए त ग़ुलाम ॿियो कमु करे पियो अचे। शाम थी ऐं ग़ुलाम बादशाह जी दरबार में हाज़िर थी अर्ज़ु कयो, साईं मां कुझु तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। बादशाह चयो, ॿुधायो। ग़ुलाम अर्ज़ु कयो, साईं कल्ह मुंहिंजे घर को माण्हू आयो ऐं मुंहिंजे दरवाज़े ते हिकु थैली रखे वियो। उन थैली में नवां नवे सिक्का हुया ऐं थैली जे ॿाहिरां 100 लिखियलु हुयो। मां परेशान आहियां त हिकु सिक्को केॾांहुं वियो, केॾांहुं गुम थी वियो, केॾांहुं किरी पियो। इन लाइ कल्ह खां वठी मां परेशान आहियां, ग़मगीन आहियां, बेक़रार आहियां, सॼी राति मां सुतो न आहियां त इहो सिक्को वियो केॾांहुं। उन ते बादशाह मुस्कुरायो, टहक ॾिनो ऐं वज़ीर खे सॾु कयो ऐं ग़ुलाम खे चयो त ए बेवकूफ़, उहो शख़्स मां हुयमि ऐं इहा सलाह हिन वज़ीर जी आहे। उन वज़ीर ग़ुलाम खे चयो
त ए नादान इंसान, जेको अल्लाह पाक तव्हांखे 99 सिक्का ॾिना, उन ते ख़ुशि थियण जी बजाय तूं उन हिकु सिक्के जे लाइ परेशान आहीं जेको उन थैली में मौजूदु ई न हुयो। दोस्तो, असांजे मुआशरे में बि काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेकी उन 99 सिक्कनि ते ख़ुशि हुअण जी बजाय उन हिकु सिक्के जी तलाश में हूंदा आहिनि जेको उन्हनि जी क़िस्मत में हूंदो ई न आहे। अल्लाह ताला जेको असांखे ॾिनो आहे, असांखे घुरिजे त उन ते असीं अल्लाह पाक जो शुक्रियो अदा कयूं। जेका अल्लाह असांखे सिहत, इज़त, दौलत, आफ़ियत ॾिनी आहे, उन ते असीं अल्लाह पाक जो शुक्रियो अदा कयूं। जेकॾहिं असीं ज़िंदगी में ख़ुशि रहणु चाहियूं था त रब जी रज़ा ते राज़ी रहूं, ॿियनि जी ज़िंदगी में आसानियूं पैदा कयूं। यकीन ॼाणियो, ख़ुशियूं असांजे दरवाज़नि ते हली ईंदियूं।